नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त अमरकोट में PS52 ते नंढी चूंड जा गैर रस्मी गैर सरकारी 128 मुकम्मल पोलिंग स्टेशन जा नताइज पधरा थी विया आहिनि। PS52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सैयद अमीर अली शाह 55,904 वोट खणी कामयाब थी वियो आहे। PS52 में GDA जे उम्मीदवार अरबाब गुलाम रहीम 30,921 वोट खणे ॿिए नंबर ते रहियो आहे। PS52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सैयद अमीर अली 24,983 वोटन खां मुकम्मल सरसरी माणे वरिती है। अमरकोट PS52 में 12 उम्मीदवारन में मुकाबलो हो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं GDA जे उम्मीदवारन में कांटे जो मुकाबलो हो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सैयद अमीर अली शाह कामयाबी माणी है। PS52 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सैयद अमीर अली शाह जे खटण खां पोइ जियालन पारां मिठाइयूं विरायूं पियूं आहिनि, जश्न मल्हायो पियो वञे। इलाइक़े में आतिशबाज़ी कई पई वञे, हिक ॿिए खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सोभ ते खुशियूं ऐं मुबारकूं ॾिनियूं पियूं वञनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त अमरकोट में PS52 ते नंढी चूंड जा गैर रस्मी गैर सरकारी 128 मुकम्मल पोलिंग स्टेशन जा नताइज पधरा थी विया आहिनि। PS52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सैयद अमीर अली शाह 55,904 वोट खणी कामयाब थी वियो आहे। PS52 में GDA जे उम्मीदवार अरबाब गुलाम रहीम 30,921 वोट खणे ॿिए नंबर ते रहियो आहे। PS52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सैयद अमीर अली शाह 24,983 वोटन खां मुकम्मल सरसरी माणे वरिती है। अमरकोट PS52 में 12 उम्मीदवारन में मुकाबलो हो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं GDA जे उम्मीदवारन में कांटे जो मुकाबलो हो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सैयद अमीर अली शाह कामयाबी माणी है। PS52 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सैयद अमीर अली शाह जे खटण खां पोइ जियालन पारां मिठाइयूं विरायूं पियूं आहिनि, जश्न मल्हायो पियो वञे। इलाइक़े में आतिशबाज़ी कई पई वञे, हिक ॿिए खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सोभ ते खुशियूं ऐं मुबारकूं ॾिनियूं पियूं वञनि।